अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था सेवण शरीफ़ मां शकील अहमद चना जी। सेवण जे सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस में मेडिकल जे मुख़्तलिफ़ शोबनि में दाख़िला लाइ एंट्री टेस्ट मेडिकल कोर्स जे 55 सीटुनि लाइ एंट्री टेस्ट में 430 शागिर्दनि तोड़े शागिर्दनि हिसो वरितो। डिस्पेंसर OTO असिस्टेंट, लैब टेक्नीशियन, ब्लड बैंक असिस्टेंट ऐं ECG टेक्नीशियन जे लाइ एंट्री टेस्ट वरिती वई। शागिर्दनि खे बहितर मेडिकल तलीम ॾियण लाइ ही प्रोग्राम शुरू कयो। एंट्री टेस्ट दौरान तमाम बेहतर इंतजाम कया विया ऐं नज़्म ज़ब्त जो ख़ासि ख्याल रखियो वियो। तमाम शागिर्दनि खे मेरिट लिस्ट जे बुनियाद ते दाख़िला ॾिनी वेंदी। एंट्री टेस्ट बैदि शागिर्दनि खां ज़ुबानी इम्तिहान पिणु वरितो वेंदो, जंहिं बैदि खेनि सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस में दाख़िला ॾिनी वेंदी। मेडिकल कोर्सिस में दाख़िला सां हिते जे नौजवाननि में शऊर वधंदो ऐं नौजवान हितां सिख्या वठी बहितरीन माहौल में आवाम जी ख़िदमत करे सघंदा। इन इदारे में समूरनि शागिर्दनि तोड़े शागिर्दनि खे बहितर माहौल फराहम कयो पियो वञे। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।